विकास परिषद सदा जिए। छो बेटा तुझी शिकिल लठी पई है, आहीं तो ठीक न, सब कुछ बराबर है न? छा ॿुधायांव बुआ, डॉक्टरी चेकअप खां पोइ मुंहिंजे घर वारा अबॉर्शन जे लाइ ज़ोर ॾेई रहिया आहिनि, जंहिं करे मुंहिंजो मन ॾाढो उदास थी वियो आहे। माना तूं अबॉर्शन जे फेवर में नहीं? न बुआ, मां हिकु नन्ही सी जान खे कीअं थी मां मारे सघां। सब ठीक थी वेंदो। लख गुलाब लगाए तूं पंहिंजे अंगण में, लख गुलाब लगाए तूं पंहिंजे अंगण में, पर जीवन में सूंह त न्याणीअ जे अचण सां ई थींदी आहे। न्याणियुनि सां ई आबाद हूंदा आहिनि सभिनि जा घर परिवार। जे न हुजनि हा न्याणियूं त सुञो ई हुजे हा ही संसार। तारनि जी थधी छांव थींदी आहे न्याणी, अंगण जी सूंह तितलीअ वांगुरु वधाईंदी आहे न्याणी। हरिओम बेटा। हाँ हेलो बुआ। हरिओम बुआ। कीअं आई तूं? मस यादि कयो अथई। बुआ मूंखे तव्हां सां कुझु ॻाल्हाइणो आहे। अच्छा हाणे तूं हीअं कर, केॾा ॾींहं थिया आहिनि तूं आई कोन आई, हिते अच, पोइ पाण में ॻाल्हायूं था
ऐं तुंहिंजी ससु जामन खे वठी अचु, अॼु खणी मानी इटई खाइजो, हली अचु हींअर ई, मां तव्हांजो वेट पई कयां। अच्छा। ओके, हरिओम। हरिओम बुआ। असीं बढ़िया आहियूं, टनाटन आहियूं। वेहो वेहो। अरे बेटा कीअं आहीं? मस मस आई आहीं राणी। कीअं आहियो बुआ तव्हां? मां फर्स्ट क्लास आहियां। वेह वेह बेटा। थैंक यू। कीअं ठकरियानी? सब कुछ बढ़िया? हाँ सब मजे। ओ कांता बहन, सोनल के चओ बिस्कुट ऐं पाणी जी ट्रे खणी अचे। हाय बुआ, हैप्पी वैलेंटाइंस डे। मणी जी वैलेंटाइन डे। अरे बुआ खनो ठकरियानी पानी तो पियो। हाँ खनो खा बेटा खा। तवा खणो, तवा खणो। पानी पियो। रखो नहीं। अरे हेॾड़ी छोकिरी मां खे केॾी न मदद करे रही आहे, इन करे त चवंदा आहिनि धीअ त मां, मां त धीअ। ठकरियानी पंहिंजा ई अखर वरी त चओ। हा हा ठके ठोके थी चवां, मां त धीअ, धीअ त मां, जंहिंजो सदाई सुरो साओ। भला हाणे ॿुधाए, तुंहिंजी डॉक्टरानी साहेड़ीअ खां कजरीअ जी नेकालीअ जो तो कॾहिं वरितो आहे टाइम? इन ॻाल्हि में देरि करणु सवली न आहे। ठकरियानी अञा हाणे त चई त मां त धीअ, धीअ त मां, से सदाई खणनि सुरो साओ, पोइ वरी इहो अबार्शन छो थी कराई? वरी छा चवां, इहे मुंहिंज ज्योतिषनि जे चकर में चयूं हाणे छोकिरे जो भोग आहे। अॻु में ई 2 छोकिरियूं अथसि, 3 ट्राए कराईसीं, हाणे चवनि था त वरी बि छोरी आहे। भला अॻु में ई 2 छोरियूं, मथां 3 बि छोरी। मुंहिंजो पुटु त कमाइण ऐं इन्हनि खे पढ़ाइण पढ़ाइण में कंगाल थी वेंदो, वरी पुठियां को पाणी पीआरण वारो बि कान्हे। अच्छा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए ठकरियानी, जेकॾहिं पोटो ॼमई आहे न त छा उनजी पढ़ाई लिखाईअ ते ख़र्च कोन करी आहे? हा हा छो न, पाण विकिणी बि। ऐं उनजी कुंवार जे लाइ ज़ेवर ऐं कपिड़ा कोन ठाराई? हा हा बिल्कुलु, छो न, जाम ख़ुशी थी आहे मूंखे त। हिकिड़ो जो पुटु ॼमंदो त हुनजी ख़ुशी त मां कंदसि न। मुंहिंजा वया लाॾा छल राज माणींदे, मुंहिंजा वया लाॾा छल राज माणींदे, ओ सखर जो सोनारो घर में घुराया, सखर जो सोनार घर में घुराया, पंहिंजी लाॾीअ लाइ ज़ेवर ठाराया, ओ करे जान कुर्बान, करे जान कुर्बान, करे जिंद कुर्बान, मुंहिंजा वया लाॾा छल राज माणींदे, मुंहिंजा वया लाॾा छल राज माणींदे,
ओ राजमाणी दे तसणी क्वार आणी दे, राजमाणी दे तसणी क्वार आणी दे, अवया लाडा चल राजमाणी दे। वे बुआ वे थक जी बस नची नची करे। बस बस ठकुरियानी, एॾो ख़ुशि थियण जी का ज़रूरत कोन्हे। लभे लठ बि कोन जे बाबो बंदूक वारो। जेके ॿ न्याणियूं पहिरीं खां वेठियूं आहिनि उहे छुटियूं। जेका हिकु न्याणी कुदरत मोकिलण थी चाहे उन जो ताईं खून था करायो। वरी राम राम चओ, इहो नेकाली या अब्रासन छा चवंदा आहिनि अॼुकल्ह, सभु पिया करनि। असां कई त कहिड़ी वॾी हचा थी पई। ठकुरियानी, पाप त पाप आहे, हिकिड़ो ॼणो करे या सॼी दुनिया। इन ॿार जी हचा कराइण जी सज़ा अॼुकल्ह गवर्नमेंट सां गॾु भॻवान बि ॾींदो आहे। बुआ एॾो नाराज़ न थियो। पिचो त न अम्मा, पिचो न। पिटिया कोन थी, तव्हांखे इन ॾोह खां आजो थी करियां। कॾहिं इहो ॿुधो अथव त पोखजनि कंडा ऐं पैदा थियनि गुल? कॾहिं इहो ॿुधो अथव? हाणे तूं मूंखे पटाए न। अगरि अस्पताल न त मां घरेलू ॾस करे इहा नेकाली कराईंदसि। हरिओम 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 चओ। भला जामन, तूं छा थो चवीं? मां छा चवां, ॼणियूं अथसि ॿ छोरियूं, पहिरीं खाई वरी टी, त लोड़े बि पाण मुंहिंजो कहिड़ो ॾो। लख जी ना लट हुजई, ना लट हुजई। जामन हिकु ॻाल्हि ॿुध, मटां भुलियो हुजी, तोखे ख़बर कोन्हे साइंसदान बि चवंदा आहिनि त पुट ऐं धीअ जे ॼमण जो दारो मदार औरत ते न, लॻभॻि 95% मर्द ते हूंदो आहे। औरत त रुगो ॿिज खे पालींदी ऐं पोशींदी आहे। तो ॾिठा रुगो पंहिंजा चश्का ज्योतिषनि जे चकर में पइजी में पाण ते कंट्रोल करे ई कोन। अरे झामन झिरकी, मट वेई थिरकी, चढ़े जे चश्की त कांच वेई तिरकी, हाणे खां तो फिरकी। पुट, मां तोखे हिकिड़ो ॿियो सचो वाक़ियो थी ॿुधायां जेको मूं मैगज़िन में पढ़ियो हो। साइंसदाननि में हिकिड़ो साइंटिस्ट बि हो, डॉक्टर बि हो, जेको रशिया में अबार्शन जा कम कंदो। हिकु दफ़ो उनखे मन में थियो भई मां इहो वीडियो त कढी ॾिसां त अबार्शन कीअं थो थिए। त हुन कंहिं लेडीअ जो अबार्शन बि कयो ऐं फिल्म बि ठाही गॾो गॾु। त जेॾीमहिल अबार्शन में ॿिज ते एक्शन कंदा आहिनि, पहिरीं हेठां ॿिज खे धको हणंदा आहिनि ऐं पोइ धीरे धीरे मथे। त डॉक्टर पहिरीं ॿिज खे हेठां धकयूं, पर पोइ न जेॾीमहिल मथे ते ॿिज खे धको हयईं त ओॾी महिल ई उनखे झटको आयो। उनखे झटको छा आयो? डॉक्टर जे वीचारनि खे झटको अची वियो भई मार, ही त जीअरो हो ऐं ही ॿार कीअं वठी फटकियो। हुनखे ओॾी महिल ई एतिरी वितरषणा अची वई जो ओॾी महिल ई सभु कुझु छॾे वठी भॻो ऐं उहो ॾींहुं सियाणो हू हॉस्पिटल में आयो ई कोन। हुनखे मन में ई ॾाढो अपराध बोध थियो त मार, मूं हेॾा खून कया आहिनि। तंहिंखां पोइ हुन उहो पेशो ई छॾे ॾिनो। इहा ॻाल्हि तूं दिमाग़ में रख। बुआ, तव्हां मूंखे ॾाढे वॾे अपराध खां बचायो आहे, मूंखे माफ़ु कजो। मां अॼु खां ॾाढी महिनत कंदुसि ऐं न्याणियुनि खे ॾाढे ॾाढे सुठे नमूने पालींदुसि। हल कजरी, छाजो अबोशन, हल हली आराम कर ऐं मौज कर। अॼु हल त पाण बबलीअ जे अचण जी ख़ुशीअ में गुलाब जो पौधो था लॻायूं। पुपी चवी त सच थी, पर ॾिसी थी छोकिरी जी पालना गरी।
वरी पुट हूंदो त पोइ माउ पीउ जी पर घोरल रहंदो, पुठियां वंश खे वधाइण ऐं पाणी पियारण जो बि कमु कंदो। निपुटीअ खे त धरती बि जाइ कोन ॾींदी आहे। हरिओम ठकुरियानी, हरिओम हरिओम। पर भला मूंखे हिकु ॻाल्हि ॿुधाए, तुंहिंजी उहा जेका ॾेराणी आहे न, उनखे घणा ॿार आहिनि? ऐं बसि अधी भागन वारी आहे, 3 ॿार 3 पुट। अच्छा, पर रहंदी कंहिं पुट वटि आहे? पुछ ई न, उहा त वीचारी आश्रम में रहंदी आहे। अच्छा, पर उहा जेका तुंहिंजी निणान आहे न चतुरी, उनखे घणा ॿार आहिनि? अधी उन जहिड़ी क़िस्मत त भॻवान सभिनि खे ॾे। अच्छा, अथसि त धीअरूं, पर मुंहिंजी निणान ऐं हुनजो घोटु अकुल वारा, उन्हनि जे पुठियां पढ़ाए लिखाए उन्हनि जो आईंदो ई ठाहे छॾियो अथई। हिकु धीअ त कमाईंदी सुठो अथसि, भला संस्कार जो सुठा, संस्कार सुठा ऐं लक्षण बि सुठा, त भला उनखे बिना नेती नेतीअ जे माण्हुनि घुरी वरितो, शादी बि सुठी थी। ऐं ॿी धीअ घर में ब्यूटी पार्लर हलाए वेठी आहे ऐं माउ पीउ बि हुनखे साथ ॾेई रहिया आहिनि, अलूली पिया माणी। ॾाढो सुठो। ऐं ॾिसी वेठी अखियुनि सां मिठड़ी ठकुरियानी त 3 पुटनि जी माउ ठिकनि में त धीअरुनि जी माउ पींघनि में। ख़बर अथई त हिन जो सबबु छा आहे? ऐं हा, सॼो ॾींहुं टीवियुनि में पिया सत्संग अचनि, ॾिसूं पिया, उनमें हर संत इहो ई चवंदो आहे त सभु आहे कर्मनि जो खेल। है शाबाश, वेहो वेहो। ठकुरियानी, जॾहिं आहे सभु कर्मनि जो खेल, त जेका न्याणी हिन दुनिया में ईंदी, छा उहा पंहिंजो भाग कोन खणी ईंदी? वरी जे तव्हीं उन्हनि खे पालींदा बि सुठे नमूने, पुट धीउ जो को भेदभाव रखी न पालींदा, त तोखे लिखी ॾियां त तव्हां जूं पोटियूं एतिरियूं सुठियूं थींदियूं, छो त तव्हीं कर्मनि ते विश्वास करे, भई असांजा कर्म सुठा हूंदा त असांजा ॿार बि सुठा पलिजंदा। जे तव्हीं अहिड़े सुठे नमूने ॿारनि खे पालींदा, त पोइ हाणे उहो ज़मानो वियो जो छोकिरीअ वारा छोकिरे वारनि वटि ईंदा ऐं चवंदा, साईं असां गांइ तव्हांजे दर ते ॿधी। ईअं कोन चवंदा, पर उहे चवंदा त हाणे असां ढगो तव्हांजे घर ते ॿधो। वरी तूं ॻाल्हियूं थी करी या गॾे जी सालियूं, कॾहिं इहे बि थियो? जेकॾहिं हरू भरू ईअं न पुछियो त तूं मूंखां लिखी वठ त तोखे ॾेती लेती कोन ॾियणी पवंदी। छोकिरा छोकिरियूं पंहिंजनि पेरनि ते बीठल हूंदा, उहे पंहिंजा घर पाण ठाहींदा, माइटनि ते बोझ कोन विझंदा। सम्झी वञ, सम्झी। पर मिठड़ी, पुट खां पोइ त असांजो को नालो ई न रहंदो, इहो अरमान रहंदो। मूंखे हिकु ॻाल्हि ॿुधाए, तूं महिला मंडल सत्संग में वेंदी आहीं न? हा हा। उते तव्हांजा गुरु केरु? पहिरीं दादा वासवाणी, पोइ दादा जशन वासवाणी। उन्हनि खे घणा ॿार हुआ, कहिड़ा ॿार हुआ? वरी इहा बि ख़बर कोन अथई, उहे हुआ ई कुंवारा ब्रह्मचारी। मासी, पोइ उन्हनि खे केरु थो सुञाणे? वरी उन्हनि खे त सॼी दुनिया थी सुञाणे। अरे वाह, पोइ त थी सघे थो त तुंहिंजूं पोटियूं बि उन्हनि मां का इंदिरा गांधी थी, का झांसीअ जी राणी थी, का सीता माता थी। ऐं सची ॻाल्हि ॿुधाई ठकुरियानी, मूं तिन्हनि पोटियुनि जूं हथ ॾिठो आहे ऐं हुननि जे हथ में सनलाइन ॾाढी सुठी आहे।
तुझियूं पोटड़ियूं टई भाग वारियूं थींदियूं, सॼी दुनिया में नालो रोशन कंदियूं। तूं मुंहिंजी इहा ॻाल्हि आहे न दिमाग़ में विहारे छॾ त मूं जेको चयो सो सच चयो। पुफी तुंहिंजे वात में खीर ऐं खंड, भला तूं पुफी ऐं तूं ई खणी उथी पलो पाए। थैंक यू बुआ। तुंहिंजा खांड खाली ना करी, घर त तुंहिंजा सुबर भरिया लाल भरिया ई आहिनि, आशाऊं आहिनि तबा पारी हरि नाम जा। अचन जी आश करे लाल तो वट घोट घणा, ॿिया पिण डॉक्टर ॾेह में पर तो मंझ मर्द मणिया, ॿिया कुझो छी जुग घणा, तूं कायम आहीं कलयुग में। अचन जी आश करे लाल तो वट घोट घणा, ॿिया पिण डॉक्टर ॾेह में पर तो मंझ मर्द मणिया, ॿिया कुझो छी जुग घणा, तूं कायम आहीं कलयुग में। अॼु त उत्तर पार ॾे, अॼु त उत्तर पार ॾे, मुंहिंजो आयो सांवल शाह, वण टिण सभु सावा थिया, अॼु साओ थियड़ो गा। माउ चवे थी पुट खे, पुट मखण वठी आ, तुरंदो ताराज़ीअ में, अॼु पैसे लॻंदो पाउ, अहिड़ो मुंहिंजो सांवल शाह, जेको जोड़ूं जोड़ींदो जग जूं, आशूं पुॼाईंदो सभ जूं, आशूं पुॼाईंदो झामन जे घर जूं।